सिंध की तारीख़ ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में और सिंधी और दोस्तनि साथियुनि भाउरनि ऐं भेनरुनि सां मुखातिबु आहियां। अवां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम हुजे। अवां जंहिं नमूने वोट ॾियो पिया, मुंहिंजे विलास खे पसंदि कयो पिया, ॾिसो पिया, सॼे जग जहान में जेका वोट मूंखे मिली आहे उन ते मां अवां सभिनी जो थोराईंदो आहियां। कुछ वक़्तु अॻु सिंध जे फ़न, अदब ऐं सक़ाफ़त जे वाधवी जे तरक़ीअ लाइ कराची में क़ाइमु कयल हिकु इदारे जे सरबराह सिंधी माण्हुनि ते टोक ऐं चथर कंदे चयो हो त सिंधियुनि खे समुंड बि ॾिठल कोन हुयो, हू ॼामशोरे खां अॻिते निकिता ई न हुया, हिननि खे ख़बर ई न हुई त सिंध कराचीअ ताईं आहे। ऐं इन भाई साहब असांखे ॿुधायो त तव्हांजी सिंध कराची ते आहे। माना असां अहिड़ा अणॼाण भूख बसर हुयासीं। सिंधियुनि ख़िलाफ़ इहा नफ़रत का हाणे पैदा न थी आहे, पर पाकिस्तान ठहण खां वठी हिकु कब्ज़ागीर टोलो सिंधी माण्हुनि ख़िलाफ़ ज़हर उगाचे रहियो आहे। अॼु खां 38 साल अॻु पंजाब जे अॻूणे वॾे वज़ीर ऐं PPP जे अॻवान हनीफ़ रामी सिंधियुनि ख़िलाफ़ नफ़रत उगाचण लाइ हिकु किताबु लिखियो हो, पंजाब का मुक़दम, जंहिंमें रामी साहब सिंधियुनि जे सिविल मुलाज़मतुनि खां परे रहण लाइ हिकु ठहियल ठुकियल जवाब पेश कंदे किताब जे सुफ़े 33 ते लिखियो हो त जेकॾहिं सिंध जी टोक कई किताब में 33 नंबर सुफ़े ते, उर्दू में छपियो अथव किताब, जंग पब्लिशर्स छपायो आहे ऐं लाहौर जे कंहिं इदारे छपायो आहे। त हू लिखे थो त जेकॾहिं कंहिं सिंधी मुस्लमान जी बदिली पंहिंजे ॻोठ खां ॿिए ॻोठ ताईं थी वेंदी हुई त उन जे घर में बाक़ाइदे कोहराम अची वेंदो ऐं सम्झो वेंदो हो त हू परदेस वञी रहियो आहे। हू चवे थो त सिंधी अक़ीदे जे हद ताईं क़ाइल हुया त दरिया खे पार करणु ऐं समुंड जो सफ़र इख़्तियार करणु उन्हनि लाइ मुबारक साबित न थींदो। सिंध खां नफ़रत कंदड़ हिन टोले जी दानाईअ जो छेह त ॾिसो केॾा दाना आहिनि, केॾा मुनाफ़िक़ आहिनि। जंहिं क़ौम जा ॿेड़ा ऐं गोराब बहरी जहाज़ अॼु खां 5000 साल अॻु सिंधू तहज़ीब वारे दौर में वञी इराक़ ऐं मिस्र पहुता, जंहिं क़ौम जो सदियुनि खां वापारी दरियाही ऐं सामूंडी रस्तनि ज़रिए दुनिया जे ॾूराहनि ॾेहनि सां थींदो हो, जंहिं क़ौम जा सिंध वरकी समुंड लताड़े यूरोपी क़ौमुनि जे उरूज में अचण खां अॻु सॼी दुनिया जे वापार ते क़ाबिज़ हुया, जितां जे माण्हुनि जो अॼु बि दुनिया जे कुंड कुड़छ में वापार हलंदड़ आहे, से राति विच में अहिड़ा बदिलजी विया जो हिन लाइ दरिया ऐं समुंड जो मुंहुं ॾिसणु मकरूह थी वियो। रामी साहब जे चए मुताबिक़ असां रामी साहब खे अहिड़े रिकॉर्ड क़ाइमु कंदड़ कूड़ ते मुबारक ॾियूं ऐं उन सां गॾोगॾु उन सरबराह खे बि मुबारक ॾियूं था जंहिं ताज़ो अहिड़ो बयानु ॾिनो। असांजे सिंधी ॿोलीअ में अॼु बि लफ़्ज़ मीर बहर इन ॻाल्हि जो शायद आहे त सिंध जा माण्हू बहर यानी समुंड जा मीर हुया, उन जा बेताज बादशाह हुया। शाह लतीफ़ जो सुर सामूंडी हिकु ख्वाब या हवाई अफ़सानो कोन आहे जेको शाह साहब समुंड ॾिसण बग़ैर उन खां सवे मेल परे वेही लिखियो हुजे। शाह लतीफ़ पंहिंजे रिसाले में जिन नाख़नि खे, जिन मुहाणनि खे ॻायो आहे, जिन जहाज़ुनि जो ओसीड़ो कंदड़ ज़ालुनि खे ॻायो आहे, से छा असां हिननि साहब लोकनि जे देश मां हाइजेक करे हिते आंदा हो। जेको इल्ज़ाम हिननि साहबनि असां सिंधियुनि ते मढ़ियो आहे, जेकॾहिं इहो पंहिंजे UP CP या पंजाब ते मढ़ी न, जिन जूं सरहदूं समुंड जे सेक खां बि आजियूं आहिनि, त कुझु न कुझु हक़ीक़त जी वेझो लॻे हा त भई उन्हनि वाक़ई कोन ॾिठो त UP CP वारा परे हो या पंजाब वारा परे हुया,
पर हाणे जेके वेठा ई समुंड जे कप ते आहिनि, दरिया जे कप ते ॿिन्ही पासे वेठा आहिनि, जिन जो उथणु वेहणु, तरक़ी, तइमीर, शहरनि जी अॾावत पाणी दरिया जे पाणीअ सां आहे। उन दरिया ई कोन ॾिठो। हाणे किताब पंजाब का मुक़दमा जे सुफ़े 33 ते हनीफ़ रामी साहब सिंधी माण्हुनि खे छा थो चवे, चयो कमज़ोर, सुस्त, काहिल ऐं जाहिल। हू पंहिंजे हम ज़बान कब्ज़ागीरनि जे सन जा गीत ॻाईंदे पंहिंजे दिलि खे बहलाइण लाइ ऐं पंहिंजे दिलि जे चोर खे कूड़ी तस्वीर ॾियण लाइ लिखे थो, पंजाबियुनि हर मैदान में तरक़ी इन लाइ कई जो हू हर जॻह ते रिज़्क़ कमाइण लाइ तयारु, मुश्किल खां मुश्किल कमु करण लाइ तयारु ऐं हर तरह जे ॾुखी हंध ते ऐं हर कम में आॾो ईंदड़ मुश्किलातुनि सां मुंहुं ॾींदड़ हुया। पंजाबियुनि न सिर्फ़ु पंहिंजे सूबे में ज़राअत खे तरक़ी ॾिनी, पर सिंध ऐं बलोचिस्तान में वञी उतां जे कुंवारनि खेतनि में हर जो कयो। इहे रामीअ जा लफ़्ज़। असांखे पंजाब जी तरक़ी तइमीर ते का रहाई कान्हे। असां ख़ुशि थींदासीं सिंधु बाथरी जा सभु माण्हू ख़ुशहाल थियनि, तरक़ी कनि। हिन मुनाफ़िक़ टोले जी तारीख़ सां बेहूदी मज़ाक ॾिसो, जो जंहिं क़ौम उन वक़्तु अनाज पोखण जी शुरूआत कई जॾहिं अञा दुनिया में पोखी राहीअ जो कमु इंसान जे तसवर में बि न हो, जंहिं वक़्तु अञा ॿियूं क़ौमूं तरक़ीअ जे ॿालकपण में हुयूं, त उन वक़्तु सिंध जे माण्हुनि अॼु खां 5000 साल पहिरियां हिते अनाज उपाइण शुरू कयो, फीथे जी ईजाद कई, हर ठाहिया, ढगनि ऐं घोड़नि खां ॿनियुनि खेड़ण जो कमु वरितो, दुनिया खे पहिरियों भेरो कपह खां मुतारफ़ करायो। से सिंधी ओचितो अहिड़ा निकम ऐं सुस्त थी विया जो असांजे पाड़ेसिरनि खे असां ते रहम अची वियो ऐं हिननि हिते अची असांजे उजड़ियल खेतनि खे आबाद करे असांखे फाका कशनि खां बचायो। शायदि हनीफ़ रामी समेत हिननि टोले या हिन टोले या तारीख़ जो मुतालो न कयो आहे, या त हिन तारीख़ जो मुतालो न कयो, या ॼाणे वाणे हक़ीक़तनि खे मुसक़ करण जी कोशिशि कई। असां हिननि साहबनि खे अर्ज़ु कंदासीं कि भला हिन वक़्तु इल्मु, अदब, साइंस ऐं तारीख़ी ॼाण जो फहिलाउ एतिरो त वसी थी चुको आहे जो को बि माण्हू कहिड़ी बि कोशिशि कंदे हक़ीक़तनि खे टोड़े मरोड़े नथो सघे। को पाण खे फने खान चवाईंदो त दुनिया सबूत घुरंदी। हर माण्हू ॼाणे थो त सिंध हिकु ज़रई मुल्क आहे ऐं हितां जे माण्हुनि जो गुज़र मुआश घणो करे ज़राअत ते आहे। हितां जा माण्हू हज़ारे सालनि खां सिंध खे ज़रई मैदान में अॻु भरो रखंदा आया आहिनि। हिते कॾहिं बि अनाज जो ॾुकर कोन पियो आहे। हितां जे माण्हुनि मशीनी दौर खां घणो अॻु सिंधु दरिया मां नहरूं ऐं वाह खोटे फसल कया ऐं जिते वाहन रस्ते पाणी पहुची नथे सघियो, जीअं कोहिस्तान ऐं थर वारनि इलाइक़नि में, त उते वरी बरसाति जो पाणी तलावनि में गॾु करे उन रस्ते उते जी ज़मीनुनि खे बि पोख लाइक़ु बणायो। अॼु बि सिंध धरतीअ जे सीने ते लहराईंदड़ फसल असांजी महिनत कश सिंधी हारियुनि जी साख खे 4 चंड लॻाए बीठा आहिनि। अहिड़नि जफ़ाकश ऐं महिनती माण्हुनि खे मुनाफ़िक़नि जो ही टोलो हिक ई फ़तवा सां काहिल, सुस्त, निकमो बनाए नथो सघे। हिन टोले जा सिंधियुनि मथां थोरो थफड़ त जेकॾहिं सिंध में संदन ही टोलो न अचे हा त असल सिंध भड़भांग लॻी पई हुजे। हिते कंग पिया रड़नि, सिंधी माण्हू घर में न पर वणनि ते आखिरा ठाहियो वेठा हुजनि। सिंध जूं ज़मीनूं जेकी हाणे सदा सायूं आहिनि उते वारी पई उॾामे। सिंध जा माण्हू अहिड़े हाल खे वञी रसनि हा जो घर घाट छॾे वणनि ते आखेरा ठाहे रहनि। असांखे हिन मुनाफ़िक़ टोले जी इहा मज़ाक केॾी न बेहूदा लॻे थी। हिन मुनाफ़िक़ टोले जा जेके असां ते अहसान आहिनि से भला असां कीअं था विसारे सघूं। हिन टोले जा अञा ॿिया अहसान कहिड़ा ॻाइजनि जो जॾहिं अञा संदसि क़ौम जा माण्हू यूपी सीपी
मां हिते न पहुता हुया त सिंध में एॾो त सुकर ऐं ख़ुशहाली हुई। सिंधी माण्हू एतिरा त मालवंत ऐं भागवान हुआ जो खीर मखण बि कोन विकिणंदा हुआ, ए बि हुनखे सम्झंदा हुआ। खीर मखण विकण खे ए बि सम्झंदा हुआ। पर जॾहिं ही असांजा ॿाहिरि असांखे तरक़ी करण लाइ हिते पहुता त सिंधी माण्हू एतिरो त मुआशी तौर ते बदहाल थी विया जो न सिर्फ़ु हिननि खीर मखण विकिणणु शुरू कयो, पर आख़िर में उन्हनि जा मासूम बच्चा पंहिंजी पेट जी बाहि झकी करण लाइ निटहण उस में पाणी विकिणण ते मजबूर थी पिया। अॼु बि मां कराची खां नेशनल हाईवे या इंडस हाईवे रस्ते सफ़र कयो, बसुनि जे स्टॉपनि ते सिंधी क़ौम जा बच्चा जेके स्कूलनि में हुजणु घुरिजनि से पाणी विकिणंदे नज़र ईंदा। इहे सभु अहसान सिंध ते हिन मुनाफ़िक़ टोले ऐं उन जे अॻुवाणनि जा आहिनि। अवां जी वॾी वॾी महिरबानी।